अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर ताज़ो ही पेरूमल अरणोमल रोड ते जेका असां तमामु ख़तरनाक मोटरसाइकिल ऐं डाडसन में टक्कर थियो आहे, जंहिंजे नतीजे में मंज़ूर मरी ऐं हाकम जूणे जो जेको सख़्तु ज़ख़्मी थी विया ऐं उन खां अलावा हिकु औरत डाडसन में सवार हुई, उहा बि जेका सख़्तु ज़ख़्मी थी वई आहे। ज़ख़्मियुनि खे हींअर फौरी तौर जेका असां पेरूमल नियो वियो आहे ऐं हाजी मंज़ूर मरी साहब जी जेका तबियत उहा तमामु घणी ख़राबु आहे, उन करे उनखे जेको असां नवाबशाह रेफर कयो आहे। हीउ ताज़ो मंज़र तव्हांखे ॾेखारियो पिया अरणोमल लॻे जेका असां तमामु ख़तरनाक एक्सीडेंट थियो आहे। ज़िले सांगड़ जी हद आहे ऐं पेरूमल थाणे जी हद आहे, त हिते हिकिड़ो वॾो ज़ोरदार एक्सीडेंट थियो आहे ऐं तमामु वॾो नुक़सानु थियो आहे। ऐं एक्सीडेंट में जेका असां तमामु जेका असां सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, गाॾियुनि जी ॿई जेके असां तस्वीरूं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं, वीडियो ॾेखारे रहिया आहियूं तव्हांखे, त हीउ एक्सीडेंट हिकिड़ो ख़तरनाक एक्सीडेंट थियो आहे पेरूमल ऐं अरणोमल जे विच में जेका असां दोसू मोड़ स्टाफ सॾियो वेंदो आहे, उते ई ज़ोरदार एक्सीडेंट थियो आहे, तव्हांखे असां ॾेखारे रहिया आहियूं।